बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। कोयटा में पुलिस ट्रक भरिसां धमाको, अहलकार शहीद, 17 ॼणा ज़ख़्मी। बलूचिस्तान जे गादी वारे शहर कोयटा में बलूचिस्तान यूनिवर्सिटी जे दरवाज़े आॾो पुलिस जे ट्रक भरिसां ज़ोरदार बम धमाको थियण जे नतीजे में पुलिस अहलकार शहीद थी वियो, जॾहिं त 17 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस ज़रियनि मूजिबि बम धमाको मोटरसाइकिल में लॻल बारूदी मवाद ज़रिए थियो। ट्रक में मौजूद पुलिस अहलकार शागिर्दनि पारां कयल एहतजाज के सिक्योरिटी ॾियण बाद वापसि वञी रहिया हुआ। वाक़े खां पोइ कानून लागू कंदड़ इदारनि वाक़े वारे हंधि पहुची इलाइक़े खे कड़ो चाढ़े जांच शुरू करे छॾी आहे। इमदादी टीमुनि लाश ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल कोयटा मुंतक़िल कयो। जश्न ईद मिलादुन नबी जे सिलसिले में मुख़्तलिफ़ शहरनि में जश्न मुस्तफ़ा मल्हायो पियो वञे। ठुल्ह में आशिक़ान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा घर, घिटियूं तोड़े मार्केटूं सावन झंडनि ऐं रोशनियुनि सां सींगारे छॾियूं आहिनि। शहर समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में रोज़ानो मिलाद जूं महफ़िलूं थी रहियूं आहिनि, जॾहिं त शहर जे मेन रोड, रहबर चौक, अमरोडी चौक ऐं रियाज़ मोड़ ते झंडा हणी ख़ूबसूरती सां सींगारियो पियो वञे। दोदापुर में ॿिन्ही जहाननि जे सरदार आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी विलादत जी ख़ुशी में अहले सुन्नत व जमायत जे अॻवाननि आशिक़ान रसूल फ़कीर मोहम्मद शरीफ लोहर, नियाज़ अली बिरोही, फ़कीर नूर नबी मंगी ऐं ॿियनि जी अॻवानी में हुसैनाबाद खां दोदापुर ताईं रैली कढी वई। सोबतपुर में सोशल वर्कर मोहम्मद असलम कंडरानी जी अॻवानी में कबूतरी मस्जिद कंडरानी पाड़े खां मोटरसाइकिल रैली कढी वई, जंहिंमें आशिक़ान रसूल वरे अंग में शिरकत कई। टिगड़ी में जश्न ईद मिलादुन नबी जूं तयारियूं उरूज ते आहिनि। आशिक़ान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पारां घर घिटियूं तोड़े मार्केटूं सींगारियूं वयूं। टंडो गुलाम अली रोड ते सेठ शौकत शॉपिंग सेंटर खे कुंवार जियां सींगारे छॾियो। काज़ी अहमद में दोस्त मोहम्मद कॉलोनी, जतोई पाड़ो ऐं गुलज़ार मदीना मस्जिद खां मौलाना दिलदार अहमद ताहिरी, मौलाना सजन ताहिरी, हाजी अली बख्श ताहिरी ऐं ॿियनि जी अॻवानी में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में आशिक़ान रसूल पारां रैली कढी वई। ॾहर की लॻ सेवाई फाउंडेशन मॉडल एलिमेंट्री स्कूल झंगल मलिक में स्कूल इंतज़ामिया पारां मिलाद मुस्तफ़ा जो प्रोग्राम अज़ीज़ुल्लाह मलिक ऐं आलिम खान चाचड़ जी निगरानी में करायो वियो, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि तिलावत, हमद, नात, तक़रीर ऐं मुख़्तलिफ़ इस्लाही ख़ाकनि जे मुक़ाबलनि में हिस्सो वरितो। शिकारपुर में ऑल प्राइवेट स्कूल स्काउट एसोसिएशन जैकबाबाद पारां 3 ॾियारनि जो कोर्स करायो वियो। इतिहाद तंज़ीम बैच जे सिरे हेठि थींदड़ कोर्स शौकत बलोच जी मेज़बानी हेठि कोर्स लीडर नसीबुल्ला हामरी जी सरबराही में डिवीजनल स्काउट हेडक्वार्टर शिकारपुर में थियो, जॾहिं त डिस्ट्रिक्ट बॉय स्काउट एसोसिएशन जैकबाबाद जे मोहम्मद उमर सूमरो ऐं साथी ट्रेनर अब्दुल रज़ाक लाखो ऐं सिकंदर अली महर भी शिरकत कई। कोर्स में जैकबाबाद जे मुख़्तलिफ़ ख़ानगी स्कूल, रॉयल कॉलेज ऑफ साइंस, अल मुस्तफ़ा मॉडर्न सेकेंडरी स्कूल, ड्रीम्स इन पब्लिक स्कूल, गज़ाली मॉडल रेजिडेंशियल स्कूल, शाइनिंग स्टार पब्लिक स्कूल, बोलान पब्लिक स्कूल, इस्लामिया पब्लिक स्कूल ऐं जॉन जैकब पब्लिक स्कूल जे 66 शागिर्दनि ऐं 10 उस्तादनि शिरकत कई। 3 ॾियारनि ते मुश्तमिल कोर्स में शागिर्दनि खे स्काउट जा तौर तरीक़ा ऐं ज़ाब्ता सम्झाया विया, जंहिंमें ख़ैमनि में रिहाइश, पंहिंजो कमु पाण करणु, अल्लाह ताला जे अहकामनि ते पूरो लहंदे ख़ल्क़ ख़ुदा जी ख़िदमत करणु, सीरत रसूल ते अमल पैरा थियणु, मुल्क ऐं स्काउट कानून जी पासदारी ऐं मोहब्बत जी सिख्या शामिल हुई। कोर्स में स्काउट्स खे सेहतमंद सरगर्मियूं कराइण समेत राग रिहाइण, मुख़्तलिफ़ रांदियूं ऐं ख़ाका पिणु कराया विया, जंहिंमें स्काउट्स तमामु घणो लुत्फ़ अंदोज़ थिया। स्काउट्स खे सरसब्ज़ पाकिस्तानी शिकारपुर लाइ 12 किलोमीटर वॉक भी करायो वियो। स्काउट मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदा शाही बाग पहुता ऐं हॉकी ग्राउंड जो भी दौरो कयो वियो, जिते मोहम्मद अनवर सूमरो पारां स्काउट्स खे शिकारपुर जो तारीख़ी पस मंज़र ॿुधायो वियो। बाद में स्काउट साॻे रस्तनि ज़रिए हेडक्वार्टर पहुता। तक़रीब जी पुॼाणी ते महिमान ख़ासि डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर शिकारपुर सिकंदर अली भुट्टो पारां कोर्स मुकम्मल कंदड़ स्काउट्स में सर्टिफिकेट फिराया विया। इख्तितामी तक़रीब में डिवीजनल सेक्रेटरी शौकत बलोच, सदर संभारा स्काउट्स अब्दुल रज़ाक लाखो, ज़िली सेक्रेटरी जैकबाबाद स्काउट एसोसिएशन मुनीर अहमद खोसो ऐं ॿियनि शिरकत कई। मुबारकपुर जे ॻोठ रोज़ी शहर में शर बरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो, 3 ॼणा ज़ख़्मी। ज़मीन जे मामले तां थियल झेड़े जे नतीजे में सूमर शर, हादी बख्श शर ऐं मोहम्मद साले शर ज़ख़्मी थी पिया, जन खे पुलिस लेटर ॾेई मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो। कड़ियसन में 1 साल अॻु क़त्ल थी वियल मुबारक धूओ जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ CIA पुलिस जी चढ़ाई। धुआपाड़े में जवाबदार अली मोहम्मद धूओ जी गिरफ़्तारी लाइ CIA ठुल पुलिस पारां चढ़ाई कई वई त जवाबदार अॻवाटी घर छॾे फ़रार थी वियो। पुलिस चढ़ाई दौरान पाड़े जूं औरतूं गॾु थी वयूं ऐं डंडा खणी पुलिस अहलकारनि सां विढ़ण जी कोशिश कई। अहलकारनि हवाई फायरिंग करे भॼी जान छॾाई, जॾहिं त घरनि ते पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ औरतनि अरबाब ख़ातून, दरिया ख़ातून, माई हकीमा ऐं ॿियनि पाक किताब खणी एहतजाज कंदे चयो त पुलिस चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कंदे घरनि अंदरि काहे पई आहे, जंहिंजो पुलिस खाते जे अख़्तियारियुनि खे नोटिस वठणु घुरिजे। धाबे जी वटि कार ऐं सूज़की में टक्कर, 1 ॼणो फौत, 4 ॼणा ज़ख़्मी। कार ऐं सूज़की में ख़ौफ़नाक टक्कर जे नतीजे में इस्माइल ख़ान फौत थी वियो, जॾहिं त कराची वासी आरिफ़ ऐं यूसुफ समो समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जन खे रूरल हेल्थ सेंटर घारो मुंतक़िल कयो वियो।
मटियारी बाईपास से गलत पासे ईंदड़ गाड़ी होटल पार्किंग में काहे पई, ब पेनू फ़कीर ज़ख्मी। अलफैसल होटल वटि क़ौमी शाहराह तां गलत पासे खां ईंदड़ कार होटल जी पार्किंग में काहे पई ऐं ॿिनि मोटरसाइकिलनि समेत 5 गाॾियुनि मथां चढ़ी वई, जंहिं सबबि ब पेनू फ़कीर कृष्ण गिरगिलो ऐं पोपरी जकरो ज़ख्मी थी पिया। होॾां पुलिस पारां गलत पासे खां ईंदड़ कार मां नशेआवर सुपारियुनि जा 15 कट्टा हथ करे कार ड्राइवर शादातपुर वासी फिदा हुसैन ख़ास ख़ैरी खे हिकु औरत ऐं गाॾी समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। सोबतपुर में माउ ऐं ॿार जी सिहत बाबति हलंदड़ हफ़्ते जे सिलसिले में सिहत खाते पारां जागरता रैली कढी वई। नेशनल वर्ल्ड हेल्थ लेडी हेल्थ वर्कर्स पारां निकतल रैली में DHO मोहम्मद अकबर खोसो, डॉक्टर ग़ुलाम मुर्तज़ा खोसो, सूबाई फील्ड प्रोग्राम ऑफिसर अब्दुर्रहमान जमाली ऐं ॿियनि शिरकत कई। जन जो चवणु हो त पूरो हफ़्तो घर घर वञी ॿारनि, औरतुनि ऐं गैर शादीशुदा छोकिरियुनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव वारा टुका लॻाया वेंदा। मौसम जी तब्दीली ऐं कोविड जी ख़तरनाक लहर खां बचण लाइ अवाम खे घुर्जे त हू सिहत खाते पारां जारी कयल हिदायतुनि ते अमल कनि। मातली में तालका बार एसोसिएशन जो मुल्क में वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ एहतजाज। तेल जी क़ीमतनि में मुसलसल वाध ख़िलाफ़ तालका बार एसोसिएशन पारां अदालती कार्रवाई जो बाइकॉट करे कोर्ट जे दरवाज़े आॾो बार जे जनरल सेक्रेटरी अब्दुल हक लगारी, मोहम्मद फयाज़ आराई, सैयद बिलाल शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मटियारी में मुंशियात ख़िलाफ़ ख़बरूं लिखण ते सहाफ़ी मथां केस दाख़िल करण ख़िलाफ़ सहाफ़ियुनि जो एहतजाज। ज़िले में बदअमनी ऐं मुंशियात ख़िलाफ़ ख़बरूं हलाइण ते सेखाट पुलिस पारां सहाफ़ी हाजी ख़ान कलोड़ो ख़िलाफ़ चोरी जो कूड़ो केस दाख़िल करण ख़िलाफ़ सुहेल अहमद भयो, हाजी ख़ान कलोड़ो, रियाज़ चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सहाफ़ियुनि घुर कई त सहाफ़ी हाजी ख़ान कलोड़ो मथां दाख़िल कयल कूड़ो केस ख़त्म कयो वञे। ठरी मीरवा में ॻोठाणनि जो बासरनि जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ मियांदाद दस्ती वासी ॻोठाणनि ग़ुलाम नबी, आशिक़ दस्ती, ग़ुलामुद्दीन ऐं ॿियनि एहतजाज कंदे दायो आहे त बासरनि जीअण जंजाल करे छॾियो आहे। हू ज़बरदस्ती लॾाइण चाहिनि था। बासर मंज़ूर दस्ती, साबित अली, ज़हीर ज़मीर, रफ़ीक दस्ती, शाहिद ऐं ॿियनि खां ख़तरो आहे। संदन चुर्च ते पुलिस घर ते चढ़ाई करे ॿ नौजान खणी वई आहे। SSP खैरपुर ऐं वसवारनि खे अपील आहे त जाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। मटियारी में ईद मिलादुन नबी के सिलसिले में पुलिस जो फ्लैग मार्च। SSP मटियारी पारां शहर में फ्लैग मार्च करे हिफाजती इंतजामनि जो जाइज़ो वरितो वियो। SSP आसिफ बुग्यो जो चवणु हो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मिलाद जी रैलियुनि खे फुल प्रूफ सिक्योरिटी ॾियण लाइ मुकम्मल इंतज़ाम कया विया आहिनि। ज़िले में 600 एहलकार मुक़ररु थियल आहिनि। वारे में ऑल पाकिस्तान टोटाणी इतिहाद जो इजलास थी गुज़रियो। इजलास की सदारत रईस दीदार हुसैन टोटाणी कई, जंहिंमें रईस गदा हुसैन टोटाणी, रईस नादिर हुसैन टोटाणी, उस्ताद अब्दुल जब्बार टोटाणी ऐं ॿियनि शिरकत करे तंज़ीम खे फ़ाल करण लाइ तजवीज़ूं पेश कयूं। ठठो में फार्मा एक्शन क्लब जो फाइनल पैक्ट हीरोज़ खटे वरितो। पुलिस लैंड ग्राउंड में थियल क्रिकेट टूर्नामेंट के फाइनल में पैक्ट हीरोज़ ऐं पैक्ट स्टार जूं टीमूं पहुतियूं। पैक्ट हीरोज़ 10 ओवर्स में 129 रन्स ठाहिया, जॾहिं त पैक्ट स्टार 121 रन्स ठाहे ऑल आउट थी वई। इनाम विराइण वारी तक़रीब में PTI अॻवान रईस अरसलान बिरोही, ADC ठठो हनीफ़ पिताफ़ी, हारून अहमद, सहाफ़ी शिराज़ वारियो, फार्मा एक्शन क्लब के चेयरमैन शौकत कुरैशी ऐं सदर मेराज मेमण खटींदड़ ऐं हाराईंदड़ टीमुनि में इनाम विराया। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnews.hd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।